अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम अनसेंसर्ड विद फयाज नाइट संगत मां हमारे मेज़बान फयाज नाइट नाज़रीन गुफ्तगू कंदासूं कॉप 29 के हवाले से। कॉप छा है? कॉन्फ्रेंस ऑफ पार्टीज जेका गॾियल क़ौमुनि जे क्लाइमेट नेटवर्क फ्रेमवर्क के तहत हर साल हिकिड़ी कॉन्फ्रेंस थींदी आहे। दुनिया के मुख़्तलिफ़ शहरनि में उहा कॉन्फ्रेंस थींदी आहे। हिन वक़्तु उहा आज़रबाईजान जे शहर बाकू में थिए पई। उन बाकू में सॼी दुनिया जे जेके हुकूमतूं आहिनि उन्हनि जे तरफ़ उन्हनि जा जेके सरबराह उन्हनि जा नुमाइंदा, उनखां अलावा जेके मुख़्तलिफ़ जेके राइट्स ग्रुप आहिनि ऐं एनवायरमेंट लाइ कमु कंदड़ जेके तंज़ीमूं आहिनि उन्हनि जा नुमाइंदा, उनखां अलावा जेके मुख़्तलिफ़ साइंसदान आहिनि, मुख़्तलिफ़ जेके पंहिंजो सिविल सोसाइटी जा अॻुवान आहिनि, उहे उते पहुचंदा आहिनि उन कॉन्फ्रेंस में ऐं मुख़्तलिफ़ सेशन्स थींदा आहिनि, गुफ़्तगू थींदी आहे, पॉलिसीज़ ते डिस्कशन थींदो आहे ऐं उनखां पोइ गॾियल कोशिशि कई वेंदी आहे त को गॾियल लाहे अमल जेको आहे उहो जोड़ियो वञे क्लाइमेट जे तब्दीलियुनि खे, माहौलियाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾियण लाइ। छाकाणि त वॾे अरसे खां वठी साइंसदान इन नतीजे ते पहुता आहिनि त ज़मीन जो ही गोलो जिते इंसान ज़ात रहे थी पई, क्लाइमेट माहौलियाती तब्दीलियुनि जे करे उते ज़िंदगी खे ख़तरो आहे। ग्लोबल वार्मिंग थिए पई, तेज़ी सां जेका उहा वधे पई ऐं छाकाणि त ओज़ोन जे लेयर में जेके तह थी विया आहिनि, ओज़ोन जे लेयर जे अंदरि जेको आहे तह जे अंदरि जेके सुराख थी विया आहिनि उनजे करे हिते वधे पई ऐं उनजो सबबु जेको आहे उहो कार्बन एमिशन्स आहे। इंसान ज़ात जेके पंहिंजो जेके असां फैक्ट्रियूं ठाहियूं था, जेको असां गाॾियूं हलायूं था, उनमां जेको धुओं निकिरे थो, उन धुएं वञी ओज़ोन जे उन लेयर खे डैमेज कयो आहे, नुक़सानु पहुचायो आहे, जंहिंजे करे सॼी दुनिया में गर्मी वधे पई ऐं किथे ॿोॾूं अचनि पियूं, किथे बरसातूं थियनि पियूं। इहा जेका सॼी माहौलियाती तब्दीली आहे जेका असां गुज़िरियल केतिरनि ॾहाकनि खां वठी ॾिसूं था पिया। उन हवाले सां गॾियल क़ौमुनि जे पारां इहा हर साल हिकिड़ी कॉन्फ्रेंस थींदी आहे जंहिंखे कॉप चयो वञे थो। कॉप यानी कॉन्फ्रेंस ऑफ पार्टीज़। हिन वक़्तु 29वीं कॉन्फ्रेंस जेका आहे उहा आज़रबाईजान जे शहर बाकू में थिए पई। 28वीं कॉन्फ्रेंस जेका आहे उहा दुबई में थी हुई गुज़िरियल साल। उनखां पहिरियों जेका 27वीं कॉन्फ्रेंस थी हुई उहा मिस्र जे शहर शर्म उल शेख में थी हुई। बहरहाल इहो सॼो सिलसिलो जेको आहे उहो हलंदड़ आहे। कॉप जे अंदरि जेको आहे इहे सभु डिस्कशन थियनि था। हिन वक़्तु आज़रबाईजान जे शहर बाकू में जेका कॉन्फ्रेंस थिए पई उते पाकिस्तान जे तरफ़ां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब उते पहुता आहिनि, उन्हनि ख़िताब बि कयो आहे। पाकिस्तान जी पूरी हिकिड़ी पवेलियन जेका आहे उते ठाही वई आहे जिते पॉलिसी जेका आहे पाकिस्तान जी एनवायरमेंट जी पॉलिसी जे हवाले सां उनजो ऐलान बि कयो वियो। पर उनखां अलावा जेको आहे मुख़्तलिफ़ जेके सिविल सोसाइटी जा अॻुवान, एनवायरमेंट ते कमु कंदड़ जेके माण्हू आहिनि उहे पहुतल आहिनि। ग्लोबल शिफ्ट में कमु कंदड़ सिंध जा ई फिज़ा कुरैशी बि हिन वक़्तु आज़रबाईजान जे शहर बाकू में मौजूदु आहे। फिज़ा खां हाल वाल वठूं था त ही जेका कॉन्फ्रेंस थिए पई उते छा इशूज़ डिस्कस पिया थियनि। फिज़ा तव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था। महिरबानी फयाज़, थैंक यू वेरी मच। फिज़ा छा सूरत हाल आहे? पहिरियों त या तव्हांखे यादि हूंदो त पाण मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहे जेके कॉन्फ्रेंसिस थियनि थियूं तव्हां उन्हनि में वञो था पिया। मूंखे यादि आहे जॾहिं शर्म उल शेख में थी हुई ऐं तॾहिं बिलाल भुट्टो ज़रदारी साहब ऐं शेरी रहमान साहिबा जेके आहिनि उहे जेके आहिनि उहे मर्कज़ हुया उन सॼी कॉन्फ्रेंस जो। छाकाणि त उन्हनि सॼो केस ठाहियो हुयो डैमेजिस ऐं लॉसिस जे हवाले सां, उनजे फंड जे क़याम जे हवाले सां। गुज़िरियल महीने तव्हां हिते वॉशिंगटन DC बि आया हुया। उते जेका गॾियल क़ौमुनि जी जेका वर्ल्ड बैंक जी जेका आलमी पंहिंजो मीटिंग्स थींदियूं आहिनि उनमें बि जेको आहे फाइनेंस जा मामला जेके आहिनि उहे क्लाइमेट ऐं एनवायरमेंट सां रिलेटेड जेके इशूज़ हुआ उहे डिस्कस थिया। आज़रबाईजान में हिन वक़्तु सभ खां मुख्य मुद्दो छा आहे? फयाज़, हीअ जेका कॉप आहे इनखे फाइनेंस कॉप जेको आहे उहो चयो थो वञे। हर साल कॉप जो हिकिड़ो थीम रखियो वेंदो आहे। जीअं गुज़िरियल साल जी जेका कॉप हुई उहा फॉसिल फ्यूल्स ते हुई त उन जे अराउंड सॼो जेको आहे उहा ॻाल्हि ॿोल घणी फोकस हूंदी आहे। हिन साल जेको आहे इहा फाइनेंस कॉप आहे ऐं इन में जेको आहे इहो डिस्कस कयो पियो वञे त न्यूली कलेक्टिव क्वांटिफाइड गोल्स जंहिंखे NCQGs था चवनि उन में केतिरो पैसो हुजणु घुर्जे। त इन जे अराउंड सॼी ॻाल्हि ॿोल थिए पई ऐं इन में ॿ शयूं आहिनि। हिकिड़ो त इहो त ख़ुदि जेको आहे डेवलप्ड कंट्रीज़ या ग्लोबल नॉर्थ जूं जेके कंट्रीज़ आहिनि या G7 जो जेको वॾियूं कंट्रीज़ आहिनि उन्हनि जे तरफ़ां कहिड़ी फाइनेंशियल कमिटमेंट अचे थी
ऐं ॿियो पासो जेको आहे सो सिविल सोसाइटीअ जो आहे। त सभिनी खां पहिरीं त आउं तव्हांखे इहो ॿुधाईंदी हलां त सिविल सोसाइटी सॼी दुनिया जी उन में तमामु वॾियूं वॾियूं जेके तंज़ीमूं ऐं नेटवर्क्स आहिनि उन्हनि तमामु वॾो कमु करे ऐं हिकिड़ी एस्टिमेशन ॾिनी आहे त मिनिमम जेको आहे ग्लोबल साउथ या डेवलपिंग या लो ऐं मिडिल इनकम जेके कंट्रीज़ आहिनि उन्हनि खे क्लाइमेट क्राइसिस खे मुंहुं ॾियण जे लाइ पर ईयर घटि में घटि $1 ट्रिलियन जी ज़रूरत आहे। ही तव्हां ॾिसंदव त मूंखे बैज बि पातो पियो आहे ऐं इन ते इहा पे अप कैंपेन जेका आहे उहा हले पई ऐं इन में लिखियल आहे $5 ट्रिलियन। त हू चवनि था त हुजण त $5 ट्रिलियन खपे पर मिनिमम $1 ट्रिलियन जी असांखे ज़रूरत आहे, जेको दुनिया जी जेका GDP आहे जेका 1.27% उन जो 1% आहे त उहा उन खां बि घटि आहे। त $1 ट्रिलियन हुजणु घुर्जे जेका हिते सॼी सिविल सोसाइटीअ जे तरफ़ां डिमांड अचे पई। पर असां ॾिठो त ॿिए ॾींहं ते ई जेको आहे उहो मल्टीलेटरल डेवलपमेंट बैंक्स जो जॉइंट स्टेटमेंट इहा जारी थी त उहे $120 बिलियन बाय 2030 जेको आहे उहो कंट्रीब्यूट करे सघनि था ऐं उन में बि 42% हू जेको आहे उहो पब्लिक फाइनेंस हूंदो, जॾहिं त बाक़ी जेको फाइनेंस आहे उहो प्राइवेट सेक्टर खे जेको आहे हू मोबिलाइज़ कंदा ऐं उन जे थ्रू जेको आहे उहो डेवलपिंग कंट्रीज़ में खणी ईंदा। सो हाणे हिते तमामु वॾी इन ते डिस्कशन ऐं क्रिटिसिज़म हले पई त जेको प्राइवेट फाइनेंस ईंदो उहो कहिड़े क़िस्म जो ईंदो। हिते तमामु घणा पेविलियंस असांखे हिन दफ़े जेको आहे उहे प्राइवेट सेक्टर जूं जेके तमामु वॾियूं वॾियूं कंपनीज़ आहिनि उन्हनि जा नज़र अचनि पिया ऐं पैनल्स ते फोरम्स ते बि उहे तमामु वॾियूं कंपनीज़ इंटरनेशनल कंपनीज़ उहे ॻाल्हाइनि पियूं। ऑयल एंड गैस जूं वॾियूं कंपनीज़ जेके आहिनि उन्हनि खे पेविलियंस बि ॾिना विया आहिनि जेके असां UAE में बि ॾिठा हुआ ऐं शर्मल शेख में बि ॾिठा हुआ। पर हिते हिन वक़्तु जेको आहे सो तमामु घणा पेविलियंस ऐं उन्हनि ते जेको आहे ॻाल्हि ॿोल नज़र अचे पई ऐं ख़ुदि मल्टीलेटरल डेवलपमेंट बैंक्स ऐं जेके वॾियूं बैंक्स आहिनि जहिड़ो वर्ल्ड बैंक आहे उहा तमामु घणी एक्टिव पई नज़र अचे प्राइवेट सेक्टर खे एंगेज करण में ऐं उन्हनि खे पुश करण में उन्हनि जे पेविलियन ते उहे नज़र पिया अचनि। सो सिविल सोसाइटीअ खे जेको आहे इन ते काफ़ी कंसर्न्स आहिनि ऐं इन सां गॾोगॾु जेको आहे सो पाकिस्तान जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदी अच्छा, हलां त पाकिस्तान ते फिज़ा पोइ था अचूं। पहिरियों ओके फाइन इहो जेको सवाल आहे जेको आहे जेको मां उनखे फॉलो अप पियो कयां त एनर्जी जेके पंहिंजो जेके ऑयल ख़ासि तरह मेजर ऑयल कंपनीज़ जेके आहिनि जंहिंजे पेविलियंस जी तव्हां ॻाल्हि कयो था पिया उन्हनि जे तरफ़ां जेके टोटल प्लेजिस मुंहिंजी नज़र मां गुज़रिया आहिनि कुल ई $500 मिलियन जा थिया आहिनि। हालांकि पाण जेको हू पिया चऊं जेको टारगेट आहे 1.3 ट्रिलियन जो जेको एग्ज़ैक्ट करें फिगर कोट कयो 1.3 ट्रिलियन जो टारगेट चयो पियो वञे ऐं 1.3 ट्रिलियन उन जी भेट में कुल ई 500 मिलियन जेको आहे उहे ऑयल कंपनीज़ उहे पई ॾियनि। त बाक़ी इहो फाइनेंस जेको आहे 1.3 ट्रिलियन इहो किथां ईंदो? उन ते का बि ॻाल्हि ॿोल कोन्हे का, हींअर ताईं असांजे साम्हूं का बि ॻाल्हि कोन्हे का आहे ऐं इहो जेको आहे उहो लॉस एंड डैमेज फंड जी तव्हां सवेर ॻाल्हि कई ही उन खां अलावा आहे। यस लॉस एंड डैमेज फंड ते ही अॼु 5हों ॾींहुं आहे ऐं पहिरें ॾींहं खां वठी असां उनखे ट्रैक पिया करियूं पर उन ते अञा का बि असांखे एज सच जेको आहे उहा ॻाल्हि ॿुधण में कोन पई अचे। सिर्फ़ु $120 बिलियन जेको आहे सेकेंड डे ते मल्टीलेटरल डेवलपमेंट बैंक्स जे तरफ़ां आया आहिनि ऐं उन्हनि में बि इहा स्टेटमेंट आई आहे त हू 42% कंदा, बाक़ी प्राइवेट सेक्टर खे इंगेज कंदा ऐं इन सां गॾोगॾु जेको आहे हू डेवलपिंग कंट्रीज़ जेके बि आहिनि उन्हनि खे कार्बन क्रेडिट मार्केट्स ॾांहुं तमामु घणो पुश पियो कयो वञे त तव्हां इन क़िस्म जी शयुनि ॾांहुं वञो, सॉल्यूशंस ॾांहुं वञो जेके जेको आहे सो हिकिड़ो फॉल्स सॉल्यूशन सम्झो वञे थो। अच्छा, पंहिंजो ॿियो फिज़ा जेको अमेरिका जे अंदरि चूंड थी आहे डोनाल्ड ट्रंप साहब जेको आहे उहो अमेरिका जा नवां सदर चूंडजी आया आहिनि ऐं ज़ाहिर आहे ट्रंप साहब जो जेको अॻियों टेन्योर आहे उहो क्लाइमेट ऐं एनवायरमेंट जे हवाले सां जेको उनजी पॉलिसी आहे उहा सॼी दुनिया खे ख़बर आहे त उहो हिन सॼी ॻाल्हि खे माना फज़ूल सम्झंदो आहे त इहो जेको आहे टैक्टिस आहे इन में हू को बि $1 इन्वेस्ट करण लाइ तयारु न आहे। जॾहिं तव्हां G7 जी ॻाल्हि कयो था त G7 जी जेका लीडरशिप आहे उहा मतिलबु अमेरिका वटि आहे न। त जेकॾहिं डोनाल्ड ट्रंप साहब जे अचण खां पोइ जेको हिन सॼी जेका तहरीक आहे जेका हिन एनवायरमेंटल जेके क्लाइमेट चेंज जे इशूज़ खे मुंहुं ॾियण लाइ
उन्हीं जो छा इम्पैक्ट आहे उहा बि डिस्कशन हलंदड़ आहे हिते उते को उन हवाले तमाम सां? घणी डिस्कशन हले पई इन ते ऐं दिस इज व्हाट द टॉक ऑफ द टाउन इन हवाले सां इन करे जो गुज़रियल जेको ट्रम्प जो जेको टेन्योर हो उन में ट्रम्प पेरिस एग्रीमेंट खे जेको आहे सो विथड्रॉ कयो हो ऐं हींअर बि इहो ई आहे त हू उनखे विथड्रॉ ई रखंदो ईंदो ऐं पेरिस एग्रीमेंट खे हू जेको आहे सो एक्सेप्ट कोन कंदा। पहिरें ॾींहं ते जेको आहे वर्ल्ड बैंक जे पवेलियन ते जेको व्हाइट हाउस जो उन्हनि जो क्लाइमेट चेंज जो स्पोक्स पर्सन आहे अली ज़ैदी उनजी टॉक हुई ऐं उहो को असांखे घणो जेको आहे उहो पुर उमीद नज़र कोन आयो ऐं उनखे बि काफ़ी रिजर्वेशन्स हुयूं ऐं हुन चयो त फ़िलहाल आउं कुझु बि कोन थो चई सघां पर असां जेके टारगेट्स ठाहिया आहिनि इन करे जो बाइडन इन ते काफ़ी कमु कयो हो जेके LNG ऐं गैस जूं लीज़िस हुयूं उहे बि हुननि स्टॉप करे छॾियूं हुयूं ऐं हिन ते काफ़ी हुननि पेरिस एग्रीमेंट ते कमु पे कयो। पर हाणे जॾहिं ट्रम्प अचे पियो त बिल्कुलु उनजी तरफ़ां नाउमीदी आहे ऐं हिते सिविल सोसाइटी बि इन ते घणी ॻाल्हि ॿोल करे पई। हिते हिकिड़ो जेको आहे क्लाइमेट एक्शन नेटवर्क जे तरफ़ां शाम जो जेको आहे फॉसिल ऑफ द डे जेको आहे उहो नॉमिनेट कयो वेंदो आहे। सॼी दुनिया जा उन्हनि जा मेंबर्स उहे नॉमिनेट कंदा आहिनि त अॼु शाम जो 6 बजे फॉसिल ऑफ द डे जेको आहे उहो G7 जूं कंट्रीज़ आहिनि ऐं उन्हनि खे फॉसिल ऑफ द डे करार ॾिनो वियो आहे ऐं उन में हिकिड़ो वॾो किरदारु ज़ाहिर आहे त ही अमेरिका जो जेको सॼो थियो आहे उन जो बि आहे। थोरो पाण पोइ ते हलूं। गुज़िरियल महीने तव्हां हिते वॉशिंगटन DC आया हुया गॾु वर्ल्ड बैंक जी जेके पंहिंजो एनुअल पंहिंजो मीटिंग्स थींदियूं आहिनि उनमें बि इहे मामला हुया त जेको ग्रीन फाइनेंस आहे जेका इहे वॾा इदारा जेके आहिनि वर्ल्ड बैंक ऐं IMF ऐं ॿिया इन तरह जा जेके लेंडर्स जेके आहिनि जेके दुनिया जे मुल्कनि खे इमदाद बि ॾियनि था कर्ज़ा बि ॾियनि था उन हवाले सां बि सॼी दुनिया जा जेके आहिनि एडवोकेसी ग्रुप्स आयल हुया। उन्हीं जे थोरे असांजे नाज़रीन खे अपडेट कजो त उन्हीं में छा को का अहिड़ी मस्बत ॻाल्हि उन मां कढी सघिया तव्हांजे सभिनी जे एफर्ट सां? उते जेका ॻाल्हि ॿोल हली पे उते बि इहा ई हुई त जेको वर्ल्ड बैंक आहे या MDBs उन्हनि जेको पंहिंजो पेरिस क्लाइमेट एग्रीमेंट जे हवाले सां पंहिंजा एक्शन प्लान CCAP उन्हनि खे पिया चवनि क्लाइमेट चेंज एक्शन प्लान हुननि जो एक्शन प्लान जेको आहे जुड़ियल हो उन्हनि जा रिव्यूज़ पे हलिया त उन ते ॻाल्हि पे थी त हुननि जेको सॼो कमु कयो आहे गुज़रियल साल खां वठी हेसी ताईं त उहो केतिरो जेको आहे क्लाइमेट चेंज ऐं पेरिस गोल सां अलाइंड आहे। सो असांखे जेको आहे नज़र इहा ई शइ आई त हिकिड़ो ग्रीन वॉश जेको आहे न माण्हुनि खे सिविल सोसाइटीअ खे दुनिया खे ग्रीन वॉश जेको आहे उहो कयो पियो वञे। ग्रीन वॉश इन द सेंस द फॉल्स सोल्यूशन। फॉर एग्जाम्पल हू चवनि था क्लीन कोल। भई कोल जेको आहे अगरि कोयलो आहे त उहो क्लीन कॾहिं नथो थी सघे। छा कॾहिं को क्लीन कोयलो बि हूंदो आहे? तीअं जेको आहे सो हू चवनि था त ग्रीन हाइड्रोजन ते था असीं कमु कयूं। तव्हां था चओ मीथेन GHG गैसेस। सो नाउ वी आर इंट्रोड्यूसिंग CCS ऐं LNG जा ॿिया फॉर्म्स ऐं ग्रीन हाइड्रोजन ऐं सभु हर शइ में अॻियां नालो लॻाए ग्रीन ऐं उहो तव्हांखे इहो ॿुधाए त भई ही असां जेको आहे न ॾाढी सुठियूं जेको आहे सो शयूं खणी पिया अचूं। तीअं ई कार्बन क्रेडिट मार्केट जेके आहिनि उहे इहे सभई फॉल्स सोल्यूशन्स आहिनि ऐं इहो जेको आहे उहो दुनिया जो बिल्कुलु फोकस जेको आहे उहो असुल इशूअ तां हटाए ऐं इन्हनि सॼे फॉल्स सोल्यूशन्स में खणी डिट्रैक करण जी कोशिश आहे। त उते असांखे फॉल्स सोल्यूशन्स ते हीअं फोकस नज़र आयो एंड दीज आर व्हाट दे आर प्लेइंग these kind of tactics all the time which is not really good। ऐं CCAP जे हवाले सां बि पेरिस एग्रीमेंट सां उन्हनि जी जेका अलाइनमेंट आहे उन में तमामु वॾा गैप्स नज़र आया। इन ते काफ़ी सिविल सोसाइटी ऐं जेके रिसर्च ऑर्गेनाइजेशन्स आहिनि उन्हनि जूं रिपोर्ट्स बि उन मौके ते जारी थियूं। सो इट्स अ बिग क्वेश्चन मार्क एंड देयर इज अ लॉन्ग वे टू गो। अच्छा अञा बि पाण थोरो पोइ ते था हलूं त COP28 थी दुबई में थी ऐं तव्हां बि उते मौजूदु हुया। उनखे असां कवर बि कयोसीं बैसित हिकिड़े सहाफ़ी जे। उते जीअं तव्हां ॿुधायो त फॉसिल जे बारे में गुफ़्तगू थी ऐं ज़ाहिर आहे इहो वॾे अरसे खां वठी इहो आहे त कार्बन इमिशन्स जेके आहिनि जेके मुल्क वधीक प्रोड्यूस कनि था पिया उहे जेका उहो घटाईंदा।
उन हवाले सां छा दुनिया जे अंदरि जेके मेजर जेके कंट्रीज़ जेके आहिनि जेके एमिशंस कंट्रीब्यूटर आहिनि उन्हनि जी रिपोर्ट्स में का तव्हांखे का बहितरी का मस्बत के लाड़ा नज़र आया आहिनि? अ थोरो घणो जेको आहे उहो ज़ाहिर आहे त जीअं त उहे पेरिस एग्रीमेंट सां सलाड़ियल आहिनि। मेन जेको आहे उहो G7 कंट्रीज़ आहिनि जेके दुनिया जा 7 वॾियूं जेके आहिनि न इंडस्ट्रियल कंट्रीज़ आहिनि, जंहिंमें यूके आहे, जंहिंमें इटली आहे, फ्रांस, जर्मनी। सो असांखे ऑन एंड ऑफ यूएस जो त हींअर थोरो इशू थियो आहे, अदरवाइज़ यूएसए जेको आहे गैस ऐं LNG जी लीज़िस खे ख़तमु कयो। यूके जेको आहे उहो पंहिंजो जेको उन्हनि जो आख़िरी LNG प्लांट हो, गैस जो प्लांट हो, उहो बाय डिसंबर 2024 उनखे कंप्लीटली क्लोज करण जी ॻाल्हि कई आहे। उन्हनि पंहिंजे कोयले जा जेके प्लांट्स आहिनि उन्हनि खे फेज़ आउट पिया कनि, पर स्टिल दिस इज़ नॉट सफिशिएंट ॻाल्हि इहा आहे। ऐं फॉर एग्जाम्पल जर्मनी जेको आहे उहो पंहिंजो कोयले जो प्लांट बंदि कयो हो, पर जीअं ई जेको आहे उहो यूक्रेन जी वॉर थी त हुननि वरी उनखे जेको आहे सो रीस्टार्ट करे छॾियो। त इहे जेके जियो पॉलिटिकल इश्यूज़ था थियनि उन में इहे सॼियूं जेके 7 वॾियूं कंट्रीज़ आहिनि, मेगा प्लेयर्स आहिनि, उहे कीअं था ऑपरेट कनि, इन्हनि खे ॾाढो ॾिसण जी ज़रूरत आहे। पर ऐं मूंखे जीअं यादि ई आहे कोप फिज़ा स्टार्ट गुज़िरियल थिए, लेट मी कंप्लीट हा वन लिटिल थिंग आई वांट टू कंट्रीब्यूट। जीअं ई कोप स्टार्ट थी आहे त ॿिए ॾींहं ते जेको आहे उहो G7 कंट्रीज़ जो जेको आहे सो इजलास थियो आहे, जंहिंमें के एॾियूं सुठियूं ऐं मस्बत शयूं असांखे नज़र कोन आयूं आहिनि। सो दिस इज़ ऑल्सो वन ऑफ द टॉक ऑफ द मूंखे टाउन। यादि आहे फिज़ा त गुज़िरियल साल जेको आहे मां जापान वियो हुयुसि पंहिंजो असांजी हिकु जेफरसन फेलोशिप जे हवाले सां। त उते जेको आहे जापान जे शहर टोक्यो ऐं क्योटो में मुख़्तलिफ़ जेके आहिनि पॉलिसी मेकर सां असांजी जेका गुफ़्तगू थी, त उते जेको 2011 में जेको उते न्यूक्लियर डिज़ास्टर थियो हुयो, उनखां पोइ फुकुशिमा में जिते सुनामी जे करे उन्हनि जो जेको आहे न्यूक्लियर जेको प्लांट उहो ॾियो, उनखां पोइ हुते बि केतिरा ई कोल प्लांट्स ऑपरेट थिया आहिनि। जापान ज़ाहिर उहो वन ऑफ द G7 कंट्रीज़ में अचे थो पियो। बहरहाल इन ते पंहिंजो फिज़ा काफ़ी ॻाल्हियूं आहिनि। मूंखे उमेद आहे त पाण ईंदड़ ॾींहंनि में वरी इन ते ॻाल्हाईंदासीं, छाकाणि त इहो जेको आहे हिन वक़्तु सिर्फ़ु हिन वक़्तु जेका ग्लोबल असां जेकॾहिं ॾिसूं त G7 ते हिकिड़ो वॾो हिकिड़ो ब्लॉक आहे, पर साॻिए वक़्तु जेको ब्रिक्स आहे जेको बि ऑलमोस्ट 1/3 खां मथे जेको आहे ऑफ द कंट्रीब्यूट करे पियो दुनिया जी इकोनॉमी में, जंहिंमें पंहिंजो ब्राज़ील आहे, जंहिंमें रशिया आहे, चाइना आहे, इंडिया आहे, ऐं इहे जेके कंट्रीज़ आहिनि ज़रा इहे इकोनॉमीज़ बि हाणे हिकु वॾो प्लेयर थी विया आहिनि। जीअं G7 जो हिकिड़ो ब्लॉक आहे, ईअं ब्रिक्स बि जेको आहे हिकिड़ो वॾो ब्लॉक आहे। ऐं उनमें उहे जेको आहिनि ख़ासि तरह चीन जे हवाले सां जेको आहे उहे रिज़र्वेशन रहनि था, त उते अञा ताईं काफ़ी जेके आहिनि पंहिंजो उहे हलनि था पिया असांजा प्लांट्स जेके आहिनि कोल बेस्ड ऐं उन हवाले सां ख़ुदि पाकिस्तान जे अंदरि बि जेको आहे चीन जी जेका इन्वेस्टमेंट आहे, असां ॾिसूं था थर जे अंदरि कोल बेस्ड जेका पंहिंजो प्लांट थिया आहिनि। पर वेंदे वेंदे मां तव्हां खां सिर्फ़ु हिकिड़ो सुवालु करणु चाहियां थो। पाकिस्तान जी पवेलियन जो तव्हां विज़िट कयो, पाकिस्तान जी पॉलिसी जो ऐलान बि कयो वियो, उन जा थोरा ब्रीफ्स असांजे नाज़रीन खे जेकॾहिं मुख़्तसर लफ़्ज़नि में ॿुधायो। बिल्कुल फयाज़, पाकिस्तान पवेलियन ते क्लाइमेट फाइनेंस स्ट्रेटजी जेका है उहा कल्ह लॉन्च थी आहे, ऐं उहा स्ट्रेटजी पाकिस्तान खे वर्ल्ड बैंक जेको आहे उन में टेक्निकल सपोर्ट ॾिनी आहे। ऐं कल्ह बि जेका लॉन्च हुई उन टाइम ते असांजो फाइनेंस मिनिस्टर बि उते मौजूदु हो, क्लाइमेट चेंज जी मिनिस्टर बि उते मौजूदु हुई। पर उहा जेका उन जी ब्रीफिंग हुई ऐं की फाइंडिंग्स हुयूं उहो वर्ल्ड बैंक जो जेको रिप्रेज़ेंटेटिव हो उन जे तरफ़ां ई पेश कया विया हुआ। ऐं उन में जेको आहे हिकिड़ो त इहो ॿुधायो वियो आहे त $380 बिलियन जेको आहे बाय 2030 पाकिस्तान खे खपनि जेको आहे हिन सॼे क्लाइमेट जे क्राइसिस खे मुंहुं ॾियण जे लाइ। ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे सो उन्हनि ॿुधायो त इहो जेको आहे हू कीअं हासिल कंदो। उन में वर्ल्ड बैंक जेको आहे उन्हनि खे हिकिड़ो वाटर ऐं सैनिटेशन जो जेको आहे उहो प्रोजेक्ट जेको आहे उहो बि डिज़ाइन करे ॾिनो आहे, जंहिं ते हू फोकस पिया कनि। ऐं शायदि हू प्राइवेट सेक्टर खे उन्हनि टैप कयो आहे ऐं उन्हनि खे हू इंगेज कंदा। ऐं काफ़ी सारी जेको आहे सो उन में प्राइवेट सेक्टर जी जेको आहे उहा ॻाल्हि थी हुई। ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे कार्बन क्रेडिट मार्केट्स जेके आहिनि उन्हनि खे टैप करण जी ॻाल्हि कई वई आहे। जॾहिं त
जेके कार्बन क्रेडिट्स जी मार्केट आहे दैट इज़ नॉट क्लाइमेट फाइनेंस। क्लाइमेट फाइनेंस जेका आहे हिकिड़ी ॿी शइ आहे, कार्बन क्रेडिट मार्केट हिकिड़ी ॿी शइ आहे। त ख़ुदि क्लाइमेट फाइनेंस स्ट्रेटजीअ में कार्बन क्रेडिट मार्केट्स खे आणणु दैट इज़ ऑल्सो अ क्वेश्चन मार्क, उन ते बि ॾिसण जी ज़रूरत आहे। ऐं इन खां अलावा जेको आहे उहो मिनिस्टर फाइनेंस मिनिस्टर साहब इहा ॻाल्हि कई त पाकिस्तान खे इन सॼी स्ट्रेटजीअ खे जेको आहे प्रॉपर तरीक़े सां इम्प्लीमेंट करण जे लाइ कैपेसिटी बिल्डिंग जी जेको आहे उहा इंतिहाई ज़रूरत आहे। असांजे माण्हुनि जी कैपेसिटी बिल्डिंग थिए, असांजे सिस्टम जी बहितर गवर्नेंस जी जेको आहे सो हुजणु घुर्जे। जेको वर्ल्ड बैंक जो रिप्रेज़ेंटेटिव हो उन जा ॿ टे ख़दशात हुआ, उहे इहे हुआ त पाकिस्तान जेको आहे उनखे पंहिंजे गवर्नेंस खे बहितर बणाइणो पवंदो ऐं पंहिंजे कैपेसिटी बिल्डिंग ते कमु करणो पवंदो, सुठा प्रोजेक्ट्स उहे ठाहिनि ऐं इन सॼी शइ खे टैप कनि। वर्ल्ड बैंक जेको आहे उहो पाकिस्तान खे हेल्प कंदो त हू प्राइवेट। वॾी महिरबानी फिज़ा तव्हांजी, तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन, आज़रबाईजान जे शहर बाकू मां फिज़ा कुरैशी जेका आहे ग्लोबल शिफ्ट जे पारां हुते मौजूदु हुई, असांखे हुन अपडेट कयो हुते जेका माहौलियाती तब्दीलियुनि जे हवाले सां जेका गुफ़्तगू थिए थी सॼी दुनिया जे समूरनि मुल्कनि जा सरबराह ऐं उनखां अलावा एनवायरमेंट ते कमु कंदड़ जेके माण्हू आहिनि, जेके एक्टिविस्ट आहिनि ऐं उनखां अलावा साइंसदान जेके आहिनि, उहे उते पहुतल आहिनि। सॼी दुनिया उते गुफ़्तगू करे पई त ज़मीन जे धरती जे ॻोल्हे खे महफ़ूज़ कीअं रखी सघिजे थो। वक़्फ़ो वठूं था, वक़्फ़े खां पोइ मोटी प्रोग्राम जेको सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं सां ॻाल्हाईंदा। वेलकम बैक नाज़रीन, अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू हलंदड़ आहे COP29 ऐं दुनिया जे अंदरि माहौलियाती तब्दीलियुनि जे हवाले सां, ऐं उनमें जेको फाइनेंस जो पासो आहे ऐं फाइनेंस में ख़ासि तरह जेका एनर्जी जो सेक्टर आहे उन्ही जे अंदरि जेका फाइनेंस थिए पियो, ऐं उनमें मुख़्तलिफ़ जेके इदारा आहिनि, मुख़्तलिफ़ जेके पंहिंजो धुरियूं आहिनि, उन सॼे मामले ते गुफ़्तगू हलंदड़ आहे। ऐं हिन वक़्तु जीअं फिज़ा कुरैशी साहिबा असांखे बाकू मां, आज़रबाईजान शहर बाकू मां ॿुधायो पिए त हिन पंहिंजो थीम जेको आहे पंहिंजो कॉप जो उहो आहे बि पंहिंजो इहो त हीउ जेको फाइनेंस आहे उहो हिन सॼनि माहौलियाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾियण लाइ उहो कीअं थिए। पर उन सां गॾोगॾु जेको बुनियादी सुवाल आहे त दुनिया जे अंदरि जेके वॾा इदारा आहिनि, वर्ल्ड बैंक आहे, IMF आहे, एशियन डेवलपमेंट बैंक आहे, ॿिया इन तरह जा जेके इदारा आहिनि जेके मुख़्तलिफ़ फंड्स खे, प्रोजेक्ट्स खे जेको आहे सॼी दुनिया में फाइनेंस कनि था पिया, उहो केतिरा केयरफुल आहिनि। ऐं ख़ुदि जेके वॾियूं वॾियूं बैंक्स आहिनि उहे जेके मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स खे जेको आहे फाइनेंस कनि पियूं, उहे केतिरा केयरफुल आहिनि। उन हवाले सां दुनिया जे अंदरि हिकिड़ी तहरीक हलंदड़ आहे, इंडस कंसोर्शियम जेको आहे, उहो बि पाकिस्तान जो हिकिड़ो इदारो आहे सिविल सोसाइटी जो, जेको इन्हनि समूरनि मामलनि ते कमु करे पियो। उन जो सरबराह जनाब हुसैन जरवार साहब असांखे जॉइन कयो आहे। हुसैन जरवार साहब, तव्हांजी वॾी महिरबानी असांखे जॉइन कयो। हुसैन, छा सूरत हाल आहे जेको ग्रीन फाइनेंस जो मामलो आहे, उहो छा उनजी हक़ीक़त छा आहे, असांजे नाज़रीन खे थोरो अपडेट कजो। जी, तमामु वॾी महिरबानी फयाज़ साहब। जीअं तव्हां ॿुधायो त हींअर कोप हलंदड़ आहे, पर कोप खां अलावा बि जनरली हाणे जेको सस्टेनेबल डेवलपमेंट गोल्स जेके आहिनि उहे 2030 ताईं आहिनि, उन्हनि खे अचीव करण जे लाइ ग्रीन फाइनेंसिंग जी ॻाल्हि पई थिए। ऐं उन खां अलावा यकीनन सस्टेनेबल डेवलपमेंट खां अलावा, गोल्स खां अलावा बि कुझु अहिड़ा फ्रेमवर्क्स ॿिया डेवलप थियल आहिनि जिन जी इम्प्लीमेंटेशन जे हवाले सां बि फाइनेंसिंग जी ज़रूरत आहे। जी मिसाल जे तौर ते पेरिस क्लाइमेट एग्रीमेंट में हिकिड़ो फ्रेमवर्क मौजूदु आहे ऐं उहो लीगल बाइंडिंग आहे। जिन मुल्कनि उनखे साइन कयो उन्हनि जी लीगल बाइंडिंग आहे, त 2030 ताईं पंहिंजनि मुल्कनि में जेको आहे उहो नेशनली डिटरमाइंड कंट्रीब्यूशन जे ज़रिए जेके इमिशन्स आहिनि उहे घटि कनि। बुनियादी तौर ते 3 मक़सद आहिनि पेरिस क्लाइमेट एग्रीमेंट जो डॉक्यूमेंट जा, जंहिंमां हिकिड़ो मक़सदु फाइनेंसिंग आहे, ॿियो मक़सदु आहे टेक्नोलॉजी ट्रांसफर। जेके 2 क्लाइमेट खां मुतासिर मुल्क आहिनि उन्हनि में रिन्यूएबल एनर्जी जी टेक्नोलॉजी खे जेको आहे ट्रांसफर कयो वञे। ऐं उनजो टियों मक़सदु इहो आहे त जेके इकोनॉमीज़ आहिनि उन्हनि खे डीकार्बनाइज़ कयो वञे, माना उहे ग्रीन टेक्नोलॉजी ते शिफ्ट थियनि। सो हाणे फाइनेंसिंग जो तव्हांखे आउं ॿुधाईंदो हलां त उन जूं इलाही स्ट्रीम्स आहिनि, पर जेके वॾियूं 2-3 स्ट्रीम्स हिन वक़्तु फाइनेंसिंग जूं हलनि पियूं, उहा हिकिड़ी स्ट्रीम आहे
मल्टीलेटरल डेवलपमेंट बैंक्स पाण खे जिन खे चऊं था, जेके वॾियूं बैंक्स आहिनि, जिन में आलमी तरक़ियाती बैंक वर्ल्ड बैंक आहे, एशियन डेवलपमेंट बैंक आहे, एशियन इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट बैंक आहे, अफ्रीकन बैंक आहे, इस्लामिक बैंक्स आहे, उहे फाइनेंसिंग कनि थियूं। छो जो इहे बैंक्स जेके आहिनि उहे डेवलपमेंट बैंक्स पंहिंजे पाण खे चवराइनि थियूं, त उन्हनि जो मक़सदु इहो आहे त जेके डेवलपिंग कंट्रीज़ आहिनि, जेके तरक़ी पज़ीर मुल्क आहिनि, उन्हनि जो जेको क्लाइमेट क्राइसिस आहे या मौसमियाती क्राइसिस आहे, जंहिंजे नतीजे में उहे मुतासिर पियूं थियनि, उन्हनि खे मदद करण ते जी हू क्राइसिस मां निकिरी अचनि। सो इहा हिकिड़ी स्ट्रीम आहे जेका दुनिया जे हर मुल्क जेके बि डेवलपिंग कंट्रीज़ आहिनि उन्हनि में फाइनेंसिंग प्रोवाइड करे थी। पर बेसिकली हू चवनि था त असां 45% 45% जेका असांजी फाइनेंसिंग वञे पई, उहा हाणे असां मौसमियाती तब्दीली या क्लाइमेट चेंज जा जेके असर आहिनि उन्हनि खे घटि करण जे लाइ असां हुकूमतनि खे मदद करियूं पिया दुनिया जे समूरनि मुल्कनि में, MDBs जी गॾियल जेका फाइनेंसिंग चवनि पिया। पर असां इहो ॾिठो आहे त MDBs मोस्टली इहो था कनि जो डायरेक्टली उन्हनि घटि करे छॾी आहे फॉसिल फ्यूल जी जेका फाइनेंसिंग आहे, मिसाल जे तौर ते कोल आहे या गैस आहे, या उन खां अलावा ॿियूं अहिड़े क़िस्म जूं जेके फैसिलिटीज़ आहिनि उन्हनि में डायरेक्ट फाइनेंसिंग उन्हनि जी घटि आहे, पर इनडायरेक्ट फाइनेंसिंग जेका आहे उहा बि अञा जारी आहे, जंहिंजे नतीजे में जेका फाइनेंसिंग जेके ही ग्रीन था चवनि न, उहा ग्रीन फाइनेंसिंग न आहे। उन जो मिसाल ॾियां तव्हांखे त एशियन डेवलपमेंट बैंक जी जेका क्लाइमेट जी पॉलिसी चवे थी त असां हाणे कंहिं बि प्रोजेक्ट में कोयले खे सपोर्ट कोन कंदासीं ऐं इम्पोर्टेड कोयले खे बिल्कुलु सपोर्ट कोन कंदासीं। पर रिसेंटली जून 2024 में जामशोरे में JPCL जे नाले सां जामशोरो कोल पावर प्लांट हुननि फंड कयो आहे, जेको हाणे दिसंबर में फंक्शनल थींदो ऐं अॻियां 30 साल जेको आहे डेफिनेटली हिकिड़े कोल पावर प्लांट जी जेका आहे लाइफ आहे उहा 30 साल आहे, त उहा हिकिड़ा इन्वायरमेंटल इम्पैक्ट्स जेको आहे उहो छॾींदो रहंदो। सो MDBs जी हिकिड़ी फाइनेंसिंग आहे। अचूं था ॿी फाइनेंसिंग ते। ॿी फाइनेंसिंग आहे त उहा बेसिकली पेरिस क्लाइमेट जेका लास्ट 28 जेका थी हुई दुबई में, उते लॉस एंड डैमेज फंड जे नाले सां हिकिड़ो फंड, इहा बि क्लाइमेट फाइनेंसिंग जी स्ट्रीम आहे, उहा लॉन्च कई वई ऐं उन जो मक़सदु इहो हो त ताज़ो तव्हांखे ख़बर हूंदो त पाकिस्तान में 2022 में जेका ॿोॾि आई, बुनियादी तौर ते पाकिस्तान इहो केस खणी वियो हो लॉस एंड डैमेज जो, उहो डिस्कशन में हो, पर जीअं त ही वॾी ॿोॾि हुई त पाकिस्तान जी हुकूमत इहा ॻाल्हि उते रखी त ही क्लाइमेट इंड्यूस्ड डिजास्टर हो। पंहिंजो हुसैन, मूंखे यादि आहे त शर्म एल शेख में पीपल्स पार्टी जो चेयरमैन उन वक़्तु फॉरेन मिनिस्टर बिलाल भुट्टो ज़रदारी साहब ऐं असांजी जेको आहे शर्मिला पंहिंजो तेरी रहमान साहब एनवायरमेंट मिनिस्टर हुई, ऐं उन्हनि ॿिन्ही जेको आहे तमामु वॾी महिनत कई शर्म एल शेख में, ऐं सॼी दुनिया जेको आहे उन वक़्तु पाकिस्तान जे इन्हनि ॿिन्ही जेको आहे मिनिस्टर्स खे तारीफ़ कई, छाकाणि सॼी दुनिया जे जेके ख़ासि तरह डेवलपिंग कंट्रीज़ हुया उन्हनि जे पारां इहो सॼो केस जेको डेवलप कयो हो, पाकिस्तान उनखे लीड कयो हो, ऐं उनमें बिलाल भुट्टो ज़रदारी ऐं शेरी रहमान साहब जो वॾो कंट्रीब्यूशन हो। बिल्कुलु एग्ज़ैक्टली। हाणे उन जो तव्हांखे मिसाल ॾींदो हलां त इहो सॼो केस जॾहिं पाकिस्तान उते रखियो त वर्ल्ड बैंक जी पंहिंजी रिपोर्ट मुताबिक़ त पाकिस्तान जी जेका इकोनॉमी हुई उनखे $30 बिलियन जो जेको आहे उहो नुक़सानु पियो हो, ऐं उन दौरान मुख़्तलिफ़ जेके वेस्टर्न कंट्रीज़ हुआ, MDBs हुयूं, उन्हनि इहो प्लेज कयो त उहे पाकिस्तान खे $9 बिलियन जेके आहिनि उहे इहो जेको लॉस थियो आहे उनखे रिकवर करण में हेल्प कंदा। इहे प्लेजिस थिया हुआ 2022 जे फ्लड में, पर बेसिकली जेको पाकिस्तान खे रिसीव थियो आहे उहो बेसिकली उन जो को 20-25% जेको आहे रिसीव कोन थियो आहे। इहो सॼो जेको डिस्कशन हलंदड़ आहे, मुंहिंजो बि थोरो इन मामले में इहो थियो हिकिड़ो जॾहिं सिंध में जॾहिं इहो चाइनीज़ इन्वेस्टमेंट आई पए पाकिस्तान जे अंदरि कोल बेस्ड प्रोजेक्ट्स जे हवाले सां, उन वक़्तु इहो बहस थियो हुयो त भई जेको आहे असांजे एनवायरमेंट खे नुक़सानु थींदो ई थींदो, त उन वक़्तु बि इहे आर्ग्यूमेंट आया हुया त भई ही दुनिया जे उसियल मुल्कनि जेको आहे उहो पंहिंजी तरक़ी इन बहाने सां करे इहे समूरा फॉसिल फ्यूल्स इस्तेमालु करे उन्हनि पाण खे डेवलप करे वरितो आहे। हाणे जॾहिं असांजो वारो आयो आहे
त पोइ असांखे डेवलप करण लाइ जॾहिं असांजा इहे रिसोर्स आहिनि त असां छो न टैप कयूं असां पंहिंजा रिसोर्सिस, छाकाणि त असांखे बि हक़ आहे। हाणे जेकॾहिं उन्हनि इहो सभु कुझु करे सॼी दुनिया जो कोयलो, सॼी दुनिया जा जेके आहिनि पंहिंजो ऑयल खणी उन्हनि पाण खे तरक़ी कराई आहे, त हाणे जॾहिं असां जहिड़ा पुठिते पियल मुल्क आहिनि उन्हनि जे जेकॾहिं टैप करण जो, उन्हनि जा रिसोर्स टैप करण जो वक़्तु आयो आहे, त पोइ वरी असां छो न असां पोइ रहूं। चीन ख़ुदि जेको आहे उहो हिकिड़ो दुनिया जो वॾो प्लेयर आहे ऐं उते जेको आहे इन हवाले सां जेको आहे उहो काफ़ी हले थो पियो। मूं सवेर फिज़ा सां बि इहा ॻाल्हि शेयर कई त गुज़िरियल साल मां वियो हुउसि पंहिंजो जेफरसन फेलोशिप जे हवाले सां जापान जे उनमें, उते बि हिकिड़ी तमामु वॾी डिस्कशन आहे, छाकाणि त फुकुशिमा में न्यूक्लियर डिज़ास्टर थियो हुयो, उते सुनामी आई हुई ऐं उते हिकिड़ो न्यूक्लियर उन्हनि जो प्लांट जेको आहे उहो बर्स्ट थियो हुयो। उनखां पोइ उते उहो सॼो इलाइक़ो जेको आहे उहो जेको आहे उते अञा ताईं जेको आहिनि उहे पंहिंजो न्यूक्लियर जा जेके आहिनि पंहिंजो उहे इम्पैक्ट जेके आहिनि उहे उते आहिनि ऐं केतिरा ई उते शहर आहिनि जेके अॼु ताईं घोस्ट शहर आहिनि, माण्हू उते वञी नथा सघनि, उते अॼु बि जेको आहे उहे तमामु सेंसिटिव इलाइक़ो आहे उते। हाणे उते जेको डिस्कशन आहे उहो हिकिड़ो डिस्कशन आहे पंहिंजो इहो डीकार्बनाइज़ेशन जो, ॿियो डिस्कशन आहे साॻे वक़्तु जे पैरेलल डी न्यूक्लियराइज़ेशन जो बि हिकिड़ी वॾी मूवमेंट आहे जापान जे अंदरि। उहे चवनि था त न्यूक्लियर जो जेको नुक़सानु आहे, छाकाणि त जापान 2 दफ़ा इहो पंहिंजो करे चुको आहे। हिकिड़ो त उन्हनि वटि वर्ल्ड वार में जेको आहे पंहिंजो नागासाकी ऐं पंहिंजो बम लॻा न्यूक्लियर जा, ऐं ॿियो वरी हिननि जेको आहे फुकुशिमा में 2011 में थियो। त जापान तमामु घणो सेंसिटिव आहे, उहो चए थो न्यूक्लियराइज़ेशन डी न्यूक्लियराइज़ेशन थिए, असांखे फॉसिल फ्यूल्स जो जेको नुक़सानु आहे उहो त ठीकु आहे, पर हीउ जेको नुक़सानु थिए थो पियो उहे नस्लनि जा नस्ल जेके आहिनि उहे असांजा जेके आहिनि उहे उन्हनि ते मथां इम्पैक्ट पए थो। दुनिया जे अंदरि हिकिड़ो बिल्कुलु पैरेलल जेको आहे, जीअं सिंध जे बारे में मूं तव्हांखे ॿुधायो त उन वक़्तु बि इहो आर्ग्यूमेंट आहे त भई दुनिया तरक़ी करे वई आहे, ॿिया मुल्क तरक़ी करे विया आहिनि, हाणे असां पंहिंजे उन मां छो न तरक़ी कयूं। ख़ुदि जापान जे जहिड़े उसियल मुल्क जे अंदरि वरी इहो हुयो त भई न्यूक्लियर जा जेके नुक़सान आहिनि उहे फॉसिल फ्यूल्स जे नुक़सान खां वधीक डेंजरस आहिनि, तंहिं करे असांखे डी न्यूक्लियराइज़ेशन वधणु घुरिजे बजाए डीकार्बनाइज़ेशन जे। त इन सॼी डिबेट खे तव्हां मुख़्तलिफ़ फोरम ते वञो था, गुज़िरियल महीने बि तव्हां हिते फिज़ा बि ऐं तव्हां बि हिते वॉशिंगटन DC आया आहियो, हिते आलमी बैंक जी जेका आहे पंहिंजो एनुअल मीटिंग्स थियूं हुयूं, उते बि इहे समूरा डिस्कशन थियनि था। सॼी दुनिया जी जेका सिविल सोसाइटी आहे, जेका राइट्स बेस जेके ग्रुप्स आहिनि, उन्हनि सां तव्हां कनेक्टेड आहियो, त इन डिबेट खे कीअं था ॾिसो, ख़ासि तौर जेकॾहिं पाकिस्तान जे पर्सपेक्टिव में ॾिसूं, छाकाणि पाकिस्तान में त हाणे अञा इहो कमु कोल बेस्ड प्रोजेक्ट्स जो अञा कमु हाणे शुरू थियो आहे। हा बिल्कुलु तव्हां सही था चओ, पर जीअं त तव्हां बिल्कुलु सही चयो त पाकिस्तान में ऐं काफ़ी जेके एशियन कंट्रीज़ आहिनि उनमें हाणे इहो कोल डेवलपमेंट जो कमु शुरू थियो आहे। पर जीअं त तव्हांखे अंदाज़ो हूंदो त कोल पुराणी टेक्नोलॉजी आहे, मिसाल तव्हांजो पर्पज़ एनर्जी पैदा करणु, बिजली पैदा करणु आहे, त उन नयूं टेक्नोलॉजीज़ उनखां पोइ एडवांस क्लीन टेक्नोलॉजीज़ अची चुकियूं आहिनि, जीअं विंड ऐं सोलर आहे, त उन करे पूरी दुनिया जेका आहे न उहा उन्हनि क्लीन टेक्नोलॉजीज़ ते शिफ्ट पई थिए, ऐं उहे बि इंडिजिनियस आहिनि न, तव्हांजूं पंहिंजूं टेक्नोलॉजीज़ आहिनि, ॿाहिरि जूं कोन आहिनि। अगरि तव्हां उन्हनि खे डेवलप करणु शुरू कंदो त डेफिनेटली तव्हांखे क्लीन एनर्जी बि मिलंदी ऐं सस्ती एनर्जी बि मिलंदी। हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे। ॿी बुनियादी ॻाल्हि इहा आहे त जेको कोल आहे, कोल जे बारे में चाइनीज़ हुकूमत जेको आहे उहो COP27 में चाइनीज़ प्रेसिडेंट अनाउंस कयो त असां हाणे को नओं पावर प्लांट कोल बेस्ड दुनिया जे कंहिं मुल्क में कोन लॻाईंदासीं, ठीकु आहे न, इहा उन्हनि पंहिंजी NDCs में शामिल कयो आहे। उन खां अलावा हुकूमत पाकिस्तान इमरान ख़ान पंहिंजे आख़िरी साल में बि जेको आहे सो उहो कोल मोरेटोरियम अनाउंस कयो त इम्पोर्टेड कोल असां कोन पाकिस्तान में जेको आहे उन ते को बि पावर प्लांट कोन आणींदासीं, छो जो ऑलरेडी असां जेको आहे उहो डेट बर्डन कंट्री आहियूं, ऐं जेको सर्कुलर डेट आहे सॼो हिन जो पंहिंजो इलेक्ट्रिसिटी जो या एनर्जी सेक्टर जो, गैस सेक्टर जो तमामु घणो बार पाकिस्तान ते पइजी चुको आहे। त उनजो सिंपल हल आहे, ऐं दुनिया बि उहो पई करे, डिसेंट्रलाइज़्ड जेको आहे न उहो इलेक्ट्रिसिटी जा मॉडल पिया अचनि। मिसाल जे तौर ते जेको सोलर आहे, उहो सोलर तव्हां ऑफ ग्रिड एरिया में जेका ट्रांसमिशन लाइन आहे उन खां अलावा माण्हुनि खे तव्हां ॾेई माण्हुनि जूं ज़रूरतूं पूरियूं करे सघो था। पाकिस्तान में त सिंपल केस पियो आहे, हुकूमत पाकिस्तान वटि बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में जेके पोरेस्ट ऑफ द पुअर आहिनि उन्हनि जी डेटा पियल आहे, जीअं उन्हनि खे मुख़्तलिफ़ स्कीम्स जेके आहिनि उहे इन डेटा बेस मुताबिक़ ॾिनियूं थियूं वञनि। छो नथियूं ऑफ ग्रिड एरिया जे इन्हनि ज़िलनि में हुकूमत पाकिस्तान सोलराइज़ेशन जो हिकिड़ो प्रोग्राम शुरू करे जो इहे माण्हू जेके आहिनि उन्हनि खे एनर्जी एक्सेस हुजे। नंबर ॿी ॻाल्हि त
त उन्हनि खां अलावा जेको चूंड मुहिम में बिलावल भुट्टो ज़रदारी साहब इहा ॻाल्हि कई हुई त असां जी जेको आहे सोलराइज़ेशन ॾे वेंदासूं, असां जेको आहे जेको 300 यूनिट ताईं जेको आहिनि उन्हनि खे असां सोलर प्लांट्स ॾींदासूं ताकी उहो जेको आहे उन्हनि जो इहो घटिजी वञे उहो। ऐं मुंहिंजे ख़्याल में त पंजाब गवर्नमेंट इन तरह जो को प्रोजेक्ट शुरू बि कयो आहे मरियम नवाज़ शरीफ़ साहिबा जी हुन में। उन्हनि थोरो कयो आहे, हिननि खे वर्ल्ड बैंक सपोर्ट कई आहे। इहो प्रोजेक्ट बिल्कुलु डेफिनेटली, छो जो इहो हिन जे इलेक्शन मैनिफेस्टो जो बि हिसो हो त असां एतिरा यूनिट ॾींदासीं। हिकिड़ो इहो हल आहे। ॿियो हल इहो आहे त जेको पाकिस्तान जो नॉर्दर्न एरिया आहे गिलगित KPK, उन में सिमाल हाइड्रो जो बहितरीन पोटेंशियल मौजूदु आहे ऐं उन जा एतिरा इन्वायरमेंटल इम्पैक्ट्स बि न आहिनि ऐं उहो बि हिकिड़ो डिसेंट्रलाइज़्ड आहे। जीअं सोलर डिसेंट्रलाइज़्ड आहे, तीअं तव्हां नंढा हाइड्रो जेके आहिनि उहे ॻोठनि जी सतह ते इन्हनि मथियनि इलाइक़नि में करे तव्हां उन्हनि खे बि बिजली प्रोवाइड करे सघो था। हाणे सॼी दुनिया में डिसेंट्रलाइज़्ड जेको आहे न उहो इलेक्ट्रिक जो पूरो जेको मैकेनिज़म सिस्टम आहे उहो मतिलबु हले पियो। त हीउ जेको असांजो पूरो सेंट्रलाइज़्ड ग्रिड आहे न, उहो बि हिकिड़ो वॾो मसइलो आहे पाकिस्तान जो। उन में लॉसिस थियनि था, उन जी ट्रांसमिशन लाइन तमामु डिघी आहे। उहा जिन सोर्सिस सां बिजली असां पैदा करियूं था उहा मेगा इंफ्रास्ट्रक्चर आहे जंहिंखे पैसो खपे ऐं उन्हनि जा इन्वायरमेंटल इम्पैक्ट्स आहिनि। त डिसेंट्रलाइज़ करण सां पाकिस्तान जेको आहे उहो पंहिंजा टारगेट्स अची करे सघे थो ऐं हीउ जेको डेट जो इशू आहे उन खे एड्रेस करे पंहिंजी इकोनॉमी ते जो बर्डन पवे थो उन खां बि जेको आहे सो जान छॾाए सघे थो। अच्छा, हाणे इहो त ज़ाहिर आहे अरिड़हीं तरमीम खां पोइ त इहो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असांजा जेके मुख़्तलिफ़ जेके इन हवाले सां जेके दोस्त लिखनि पढ़नि था उहे इहो चवंदा बि रहनि था त ख़ासि तरह सिंध जे हवाले सां त भई उनखे पंहिंजो एनर्जी जो ऐं पंहिंजो डिस्ट्रीब्यूशन जो मैकेनिज़म, पंहिंजी जेका ट्रांसमिशन लाइन डेवलप करणु घुरिजे ताकी हाणे इहो सूबनि जे तरफ़ हलियो वञे ऐं सूबा पंहिंजे पंहिंजे ज़रूरतुनि मुताबिक़ एनर्जी प्रोड्यूस बि कनि ऐं डिस्ट्रीब्यूट बि कनि ऐं उन तंहिंजे लाइ हर कंहिंखे पंहिंजी ट्रांसमिशन लाइन हुजे। इहो त असां वटि अरिड़हीं तरमीम खां पोइ इहो डिबेट हिसो आहे। ऐं सिंध मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी नंढड़ी ट्रांसमिशन लाइन पंहिंजी डेवलप बि कई आहे जेका नूरियाबाद खां कराची ताईं हुननि कई हुई, जेको हिकिड़ो प्लांट लॻो हुयो हुते। सिंध उन हवाले सां हिकिड़ो क़दम अॻिते खयो बि आहे। पर ज़ाहिर आहे त तमामु घणो खपे पंहिंजो सिंध जे जेकॾहिं मिसाल तौरु जेके आहिनि जेके डिस्ट्रीब्यूशन कंपनीज़ आहिनि जंहिंमें हेस्को आहे, सेप्को आहे या असांजी कराची के इलेक्ट्रिक आहे, ईअं मुख़्तलिफ़ जेके असांजो जेके कंपनीज़ आहिनि त उन 3 मेजर डिस्ट्रीब्यूशन कंपनीज़ आहिनि सिंध में अंदरि। के इलेक्ट्रिक आहे, हेस्को आहे हैदराबाद रीजन खे ऐं सेप्को आहे जेका सखर रीजन खे ॾिसे पई। त इते असां करे सघिजे थो ऐं उन हवाले सां असां वटि पंहिंजो जेके मक़ामी सतह ते जेके प्लांट्स आहिनि, छाकाणि त सखर जे अंदरि बि जेकॾहिं पाण ॾिसूं त उते डेरकी में जेको आहे गैस बेस्ड जेको आहे प्लांट आहिनि पंहिंजो। त ईअं असां वटि जीअं पंहिंजो हैदराबाद रीजन जे अंदरि असां वटि इहे विंड पावर प्रोजेक्ट्स आहिनि ऐं ॿिया केतिरा ई जेको आहिनि उहे आहिनि। कराची जे अंदरि ते ज़ाहिर आहे काफ़ी असां वटि न्यूक्लियर बि आहे ऐं ॿिया बि उहो आहिनि। पर ॻाल्हि इहा आहे त इन सॼे कम जे लाइ इहो सॼो इंफ्रास्ट्रक्चर डेवलप करण लाइ तमामु घणो फाइनेंस खपे हुसैन, उहो किथां? हा, उहो फाइनेंसिंग बिल्कुलु उहो फाइनेंसिंग मौजूदु आहे, छो जो उहो फॉसिल फ्यूल जे प्रोजेक्ट्स में लॻे पियो। मतिलबु उनखे शिफ्ट करणो आहे न। फॉसिल फ्यूल जे प्रोजेक्ट्स में तव्हांजा कोल जा प्लांट पिया लॻनि, तव्हां वटि नवां LNG टर्मिनल पाइपलाइन में आहिनि। हुकूमत जेको आहे सो पाकिस्तान में नवां टर्मिनल बि लॻाइण थी चाहे त इहो फाइनेंसिंग जेका प्राइवेट सेक्टर जी आहे उहा गवर्नमेंट ऐं मल्टीलेटरल डेवलपमेंट बैंक्स जेके आहिनि उहे शिफ्ट करे क्लीन एनर्जी तरफ़ जेको आहे उहो शिफ्ट न कंदियूं त उन जो इलाही नुक़सानु थींदो। ऐं तव्हांखे नंढड़ो एग्ज़ाम्पल ॾियां, पाकिस्तान में GSP+ वग़ैरह जो स्टेटस आहे, अहिड़ी तरह पाकिस्तान जी जेका एक्सपोर्ट इंडस्ट्री आहे, हाणे यूरोप जी मार्केट में तव्हांजूं इहे शयूं, तव्हांजूं गुड्स उते अगरि क्लीन एनर्जी जे बजाय डर्टी एनर्जी ते वञनि थियूं त तव्हांखे ख़बर आहे त यूरोप, अमेरिका ऐं दुनिया जे ॿियनि मुल्कनि में हाणे इहा वॾी डिबेट आहे त अगरि क्लीन एनर्जी ते तव्हां जूं इंपोर्ट जूं शयूं न आहिनि त उहे उन मार्केट में वञी न सघंदियूं, उन्हनि ते टैक्स लॻंदा। ठीकु आहे न। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी एनवायरमेंट, माहौलियात उन हवाले सां दुनिया जूं जेके कोशिशूं उन हवाले सां जेको फाइनेंसिंग वारो पासो आहे उन ते गुफ़्तगू थी। जेको प्रोग्राम में फिज़ा कुरैशी साहिबा ऐं हुसैन जरवार साहिब असांखे अपडेट कयो, पंहिंजा वीचार वंडिया। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नाच असांजे महिमान खे इजाज़त सदाईंदे।